ठीक है वञा तो ना पहुंचा ना दर वट पहुंचण वारो आउनी जे हल ठीक है फोन रख त मां उनी के साॾे के ना बंद कर ठीक है ओ भाऊ बाहर निकरी आ ओदा आम सही छा हाल आहे? खैर खैर में अचण थियो आहे। इहो पर साल असां कई से शादी उहा प्लेट जेके तव्हां खणी आया हुए प्लेट में चांवर उहा रहिजी वई तव्हां ॾे अच्छा पर साल वारी ॻाल्हि हाणे तव्हांखे कीअं यादि आई? वरी ॻणती कई से प्लेटनि जी खुटे पई हिकिड़ी मां चयो भाऊ वारनि ॾे रिहाल आहे खणी अचूं। अलाए यार थी सघे थो मां वरी पुछा कयां घर वारी हा खां। पुछा कर यार ॿार बि हिकु निकितल आहिनि होॾे शादी ते सखर पोइ वरी पुछा कयां ने वरी तव्हांखे ॿुधायां थो जे आहे त ज़रूरु ॾींदासीं बिल्कुलु साईं। हा ठीक आहे पुछा भले थी बाबा ठीक आहे। हा इहो हलो ये बशीर ने शादी कई छा पर साल चवनि था त इहो आयो आहे दर ते अची बीठो आहे प्लेट उनखे वापसि कोन ॾिनी वे छा? हा त पोइ आहे न पोइ ईअं चओ न त उन्हनि जी आहे छा विहाणा घणा ॿ हुया? हा मां पुछा कयांसि थो हे चवनि था त ॿ विहाणा असांजा खणी विया जेका बर्थडे कयई पुट जी त उहे विहाणा तव्हां ॾे आहिनि पोइ उहे असांखे ॾेई वञो तव्हां पंहिंजी प्लेट भले खणी वञो तव्हांजी प्लेट आहे बाक़ी विहाणा हा विहाणा ॿ विहाणा हुया हिकिड़ो मिंट बी न हुयो इहे सीप भरियल हुया जेके ठीक आहे हिकिड़ो मिंट बी मां ॻाल्हाए करे पुछी वठां घर ॾे। हा पुछी वठां तूं हलो हओ इहो मां उन्हनि ॾे वियो आहियां इहो एजाज़ चवे थो त इहो मुंहिंजा ॿ विहाणा रिहाल आहिनि तव्हां ॾे आहिनि छा? जेके छोकिरे वारी बर्थडे कई वे हा बर्थडे वारा चवे थो पोइ हुया त पोइ मूंखे छो हिते बेइज़तो कई माण्हुनि जे साम्हूं छो छाजे करे कई बेइज़तो जॾहिं हुया त बसि न पोइ मूंखे छो मुंहिंजे इन्हनि ॾे फज़ूल। हा त पोइ छा चयो आहे न सिराणा? हा भाऊ पोइ पंहिंजा विहाणा असांखे पुॼा वञ त पोइ तव्हांजी प्लेट आहे बाक़ी असां ॾे खणी ॾींदासीं। न हाणे मां यार पंधि करे न भाऊ प्लेट ॾे पोइ मां खणी न भला ईअं न ॾींदासीं पंहिंजा असांजा विहाणा पुॼाए पोइ पंहिंजी प्लेट न ये प्लेट न न विहाणा पुॼाईंदे पोइ प्लेट तुंहिंजी आहे बिल्कुलु आहे तोखे ॾेई वेंदासीं। न इहो ॾे इहो भाऊ ॾे हा उहो भाऊ अड़े वियो हलियो हलो हो इहो चए थो ईअं कोन थोरी आहे प्लेट विहाणा ॾेई वञ पोइ ॾींदुमि पोइ मूंखे छो बेइज़तो कई माण्हुनि जे साम्हूं छाजे करे पोइ जॾहिं उन्हनि जा विहाणा रिहाल आहे त उन्हनि खे मोटाए ॾे हा न पोइ छो असांखे छितो कयो अथई माण्हुनि मुंहिंजी बेइज़ती कई आहे।